नाज़रीन, वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में घटिताई करे छॾी आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक़ डार चयो आहे त पेट्रोल जी फी लीटर ते 9 रुपया ऐं हाई स्पीड डीज़ल जे अघ में 7 रुपया घटिताई कई वई आहे। क़ीमतनि में घटिताई बाद पेट्रोल जो फी लीटर 262 रुपयनि मां घटि थी 253 रुपया ऐं हाई स्पीड डीज़ल जो अघु 253 रुपया 50 पैसा मुक़ररु कयो वियो आहे। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया। वफ़ाक़ी हुकूमत पेट्रोल ऐं डीज़ल जे अघनि में घटिताई करे छॾी आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक़ डार चयो आहे त पेट्रोल जी फी लीटर में 9 रुपया ऐं हाई स्पीड डीज़ल जे अघ में 7 रुपया घटिताई कई वई आहे। क़ीमतुनि में घटिताई बाद पेट्रोल जो फी लीटर 262 रुपयनि मां घटि थी 253 रुपया ऐं हाई स्पीड डीज़ल जो अघु 253 रुपया 50 पैसा मुक़ररु कयो वियो आहे।